अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमान यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन आड़ कंदा। दोस्तों साकिब खान ऐं रेस कमाल खान पंहिंजे मक़सद में कामयाबु कोन थींदा ऐं उहे रेस गफ़ार खान खे पूरी मारण जी कोशिशि कंदा, पर रेस गफ़ार खान खे मारे कोन सघंदा ऐं रेस कमाल खान रेस गफ़ार खान के धमकाईंदो त तूं मुंहिंजी मिल्कियत फॿाए वेठो आहीं, पर रेस गफ़ार खान हिन जी हिकु बि कान ॿुधंदो ऐं रेस साकिब खान कमाल खान के इशारा ॾींदो त तूं हिन ते गोली हला, पर गोली हलाए कोन सघंदो ऐं रबन पूरी होशियारी सां फ़ैसिले ते अची रहियो आहे, पर उनखे ओठो रोके छॾींदो, छो जो ओठो खे ख़बर पइजी चुको आहे त रेस गफ़ार खान खे हू मारे न सघिया ऐं फ़ैसिलो कोन निबिरी वियो। ओठो रबन खे इहो ई ॿुधाईंदो त तूं फ़ैसिले ते न वञ, फ़ैसिलो निबिरी चुको आहे, तूं वेंदे त मारियो वेंदे, उन करे ओठो रबन खे रोके छॾींदो ऐं हाणे रेस गफ़ार खान खे ख़बर पइजी वेंदो त रबन आज़ादु थी चुको आहे। हाणे ॾींदा रेस साकिब खान ऐं रेस कमाल खान खे टांडा। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।